पोयो है। रुस्तम खान? रुस्तम ते ओ बो तव्हां हुनखे सुञाणेस थो? तूं सिर्फ़ इहो ॿुधा त घणनि ॾींहंनि खां इहो हिते फिरंदो रहे थो। ओ बो को बि ॾींहुं कोन थी छॾे, रोज़ रोज़ भॼी बीठी आयसि। तूं को बि फिक्र न कर, हिन जो मां बिलो करे थो छॾियां। अॼु खां पोइ इहो तोखे हिते नज़र न ईंदो। या अल्लाह तू खैर के जा, अबे कमी खराब करे छॾियो। खाना जो हथियार ॿार खणी आयो आहियां, संदसि वञे त खयूं वञे। ठीकु आहे खान, इहो तुंहिंजो कमु थी वियो। बाक़ी ॿी कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त हुकुम कयो। न बहादुर खान, हथियार खां सवाइ मां अधूरो हुयुसि। हाणे जंहिं शइ जी बि ज़रूरत पवंदी मां करे वठंदुसि। खाना हिन वक़्तु हालार हाकिम ऐं मूसा खान वारा हिकु थी विया आहिनि ऐं हुननि जो पूरो पूरो ज़ोर आहे तोखे ऐं रुस्तम खान खे ख़तम करण जो। रईस बहादुर खान, खान खे ख़तम करण हेतिरो आसान नाहे। खान ॾिस, अकेलो तूं हुननि सां विड़ी कोन सघंदी। मुंहिंजी सलाह मञ त तूं ऐं रुस्तम खान ठाह करे छॾियो। रुस्तम खान ऐं मुंहिंजी एतिरी दुश्मनी बि नाहे, पर पोइ ते रुस्तम ऐं असां हिक ॿिए सां हथ मिलाए हली कोन था सघूं। हा, होॾां हू ज़र ताक़तवर आहिनि ऐं तव्हां कमज़ोर पइजी वेंदव। दुआ खपे रईस बहादुर खान, तुंहिंजी दुआ खपे। गिदड़नि जे वस जी ॻाल्हि नाहे त हली शींहं जो शिकार कनि। खान, तव्हां पंहिंजो बुरो भलो सोचे सघो था। वधीक मां तव्हांजे मथां बार न विझंदुसि। हाणे मूंखे इजाज़त ॾींदो? न, हिन वक़्तु न, कॾहिं बि न। बाक़ी सुबुह जो जाथे बि चवंदे तोखे छॾे ईंदासीं। राति हुजे या ॾींहुं, पर मूं मथां को बि फ़र्क़ु नथो पए। पर असां मथां फ़र्क़ु पए थो। राति जो पंहिंजे तॾे तां कंहिंखे बि वञण न ॾींदा। हमरान जी बि जांच करणी आहे ऐं छोकिरीअ खे बि वापसि मोटाइणो आहे। हा, जेकॾहिं छोकिरी जे बारे में चओ त मां दिलावर सां ॻाल्हाए ॾिसां। ॻाल्हाइण मां को बि फ़ाइदो न आहे, छो त ॻाल्हियुनि सां रईस दिलावर खान कॾहिं बि कोन मञीदो। उन्हनि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मां मञाईंदुसि, मां। छो त खान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे, हिकु। ठीकु आहे, हिन वक़्तु तव्हां हली आराम कयो, बाक़ी ॻाल्हियूं सुबुह जो कंदासीं। हकीम, सुभाणे खां वठी तव्हां हिन रुस्तम जो पीछो कयो। बादशाह, जॾहिं रुस्तम असां सां नाहे फिटायो त असां हुन सां छो वेर पायूं? रुस्तम जो लाश हाकिम खान खे तोहफ़े में ॾियणो आहे। हकीम, बादशाह, अजायो दुश्मनी गिची में पवंदी। हकीम, रुस्तम जे न को अॻियां न पोयां, अरे हू टके जो चोर, पोइ बि ख़ौफ़ थो करी। जेकॾहिं न बची वियो त ॾाढो ॾुखियो पइजी वेंदो। उहो बि तॾहिं जॾहिं असां रुस्तम खे बची वञण जो मौक़ो ॾियूं। तूं सिर्फ़ उहो चेहरो ॾेखारे पोइ हिते हटी वञजांइ। ओए, असांजो कमु आहे। हाणे सम्झी वई न त मूंखे छाहे करणो। ॿिनि टिनि ॾींहंनि में मूंखे हिन रुस्तम जो लाश घुर्जे। ठीकु आहे बादशाह, त पोइ ॾियूं था रुस्तम खे घुमरी।
ही कंहिंजो लाश आहे? ही त मजू आहे, मजू मुंहिंजे पीउ जो कातिल। अॼु हिनखे जीअरो न आहे छॾिणो। ही छा थो करे अमीन? ही त अॻ में लाचार ऐं बेवस आहे। हिन वक़्तु हिन जी मदद करणु घुर्जे। कहिड़ी ख़बर हक़ीक़त छा आहे ऐं मां हिनखे मारणु थो चाहियां। मुंहिंजे पीउ जो असुल कातिल त मूसा खान आहे, मूसा खान। पाणी मिलंदो? पाणी परे न आहे मजू, थोड़ी हिम्मत कर, अॻिते हलूं था। सब खां पहिरियां कुल खे ॻोल्हे हथ करणो आहे ऐं उन खां पोइ दिलावर खान जी हवेली में अंदर दाख़िल थी छोकिरी खे उन्हनि जे चंपे मां आज़ाद कराइणो आहे। गुल जी का ख़बर न आहे त किथे हूंदो। हिरी गिरी पंहिंजे पुराणनि थाकनि ते ईंदो ऐं असांखे बि उन्हनि थाकनि ते वेही उन्हनि जो इंतज़ारु करणो पवंदो। गुल जो हुजणु लाज़मी आहे। अकेलो हूंदो त मयार ॾींदो, चवंदो त खान मुसीबत में हथ कढी हले वियो। हाणे हलो त हली हाल वाल वठूंसि त वक़्तु कीअं थो गुज़रे। अचो रहमत अमड़ हाणे हलण जी बि कजे। अम्मा पाण जो हलऊं त पोइ अधी खे कंहिंजे आसरे छॾियूं? अड़े हा अमड़ जाई थी चई पई छोरी अचे त इन्हे खे बि साण वतियूं था हलूं पिया। अम्मा अधी खे किथे किथे रुलाईंदियूंसीं? ओ अमड़े हिते अकेलो बि त नाहे न सोणीअ खे छॾणो। अम्मा पोइ हीअं कर त मामा खे परचाए वठी अचूं, पोइ हिते विहारियूंसि। न मड़े न, इन्हे जो मुंहिंजे अॻियां नालो न वठ। अम्मा भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त मामा कहिड़ो ॾोह कयो आहे जो हुनखे माफ़ न कंदी आहे? अञा चई थी त कहिड़ो ॾोह कयो अथसि? इहो तुंहिंजी भेण कुझु बि कोन्हे अम्मा, मामा वीचारो त हथियार ॾिसी मजबूर थी वियो। कुझु बि थी पए अमड़े, कुझु बि हुजे, पर हाणे तुंहिंजे मामे खे मां हिते रहण कोन ॾींदसि। न ॾींदीसांसि रहण। हा तुंहिंजी मर्ज़ी अम्मा, पर हले त हलऊं था शहर, पर जेकॾहिं अधी खे वठी हलीअ न त अधी बीमार थी पवंदी। हा ओड़ी अमड़े चई त तूं बि जाई थी। तॾहिं त चवां थी अम्मा त मामा खे मथे ते हथ रख, भला घर में त वेठो हूंदो न। ठीकु आहे अमड़े, चवें थी पई त अचे जरको त रखांसि थी मथे ते हथ, पर मूंखे त इन जी छिकिल बि कान थी वणे। अम्मा को मर्द घर में हूंदो आहे न त उनजो सहारो हूंदो आहे। अड़े अमड़ बस कहीं वेठी हुजो, अहिड़े मर्द खां त ईअं ई चङियूं आहियूं। घटि में घटि न आसरो आहे न उमेद आहे। अलाह ते रखियूं पंहिंजी हिम्मत ॿधियूं वेठा आहियूं न। कहिड़ो बि आहे मां, पर आहे त मर्द न। सभिनी खे इहो ख़ौफ़ हूंदो त घर में मर्द आहे। अमड़ अलाह जो आसरो छुटो, बाक़ी हाणे मर्द हूंदो मर्द, ऊंदहि चङी आहे हिन मर्दनि खां। बाबा साईं कहिड़ा सोचा विच सां गुम लॻे पियो सफ़ा। जेको कुछ मूं सोचो सब कुछ उन जो बतड़ थी वियो। सब कुछ हाणे मूंखे ही कुछ सोचणो पवंदो। क्या सोचावे बाबा साईं? ॾींहों ॾींहुं हितां जो अमन तबाह थींदो पियो वञे। ये सभई कम बाबा साईं हाकिम खान दे नी। हाकिम खान दे हिकु त मेकू बंदूक खयोसि,
ॿिया वल गुलाम कादर को बि बंदूक हयोसि ईअं त माहौल ख़राब थी सी न। हाणे हाकिम खान जो पिलो करणो पवंदो। कुछ ॾींहंनि जी मोहलत हाकिम खान खे ॾियांसि थो। जे उन मोहलत जे अंदर हू अमन कायम कराइण में नाकाम वियो त पोइ मूंखे कुछ करणो पवंदो। मूंखे बाबा साईं तुसां क्या करे सो? इहो त वक्त ई ॿुधाईंदो ढोलू त मां छा थो करे सघां। मां हितां जे अमन ख़ातिर कुछ भी करे सघां थो। हितां जे अमन ख़ातिर भली मुंहिंजो सॻो भाउ छो न हुजे, भली को रिश्तो मूंखे केतिरो बि वेझो छो न हुजे, पर अमन ते मां कंहिंखे बि अवलियत न ॾींदुसि, कंहिंखे बि न। सोनी जे तू चाहे तो तुझो हाणे भी निकाह सोड़े सां थी सके थो। सोढो भी राज़ी आहे ऐं मां भी राज़ी आहियां। बाक़ी तुझी जिंदगी ॾाढी सुखी गुज़रंदी। सोनी सद कोरे सियाणी चइबो त हाणे तव्हां ॿियनि जे सुख जे लाइ सोचणु शुरू कयो आहे। सोनी तू कुछ भी चए इन में तुझो ई भलो आहे। इन लाइ तोखे सिर्फ़ हिकिड़ो कमु करणो पवंदो। कहिड़ो कमु? दिलावर खे राज़ी करणु तुझो कमु आहे ऐं मूंखे पूरो यकीन आहे त तू उन मथां ज़ोर रखंदीअ त हू सभु सोडे जूं ग़लतियूं माफ़ करे ऐं तुंहिंजो निकाह सोडे सां करे छॾींदो। सोनी सद कोरे सियाणी तू छा थी समझे त मां तुझे उन लोफर भाउ सां शादी करण जे लाइ तयार थी वेंदसि? सोनी आस्ते रे सियाणी किथे तुझी या निड़ी न वेझी वञे। तू मूंसां वेर थी पाए? मां त तव्हांखे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं पर तो मूंसां वेर पातो पंहिंजे मुफ़ादनि जे ख़ातिर। सोनी तू मां सां फिटाए कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदी। मुंहिंजी ज़िंदगी सहर करे हाणे मूंसां ख़ुशियुनि जूं ॻाल्हियूं थी करे। मूंखे तुंहिंजूं ॾिनल ख़ुशियूं कोन घुर्जनि। मां हाणे ॾिसां थी तू हिन हवेली में कीअं थी रही सघे। हाय रे सियाणी सकीना तू छा मूंखे हिन हवेली मां कढंदी? मां त पाण हिन हवेली मां तंग आहियां। ऐं हा जॾहिं बि मूंखे मौक़ो मिलंदो मां हिन हवेली मां हमेशा हमेशा जे लाइ हली वेंदसि। ऐं पोइ तूं ॼाणे ऐं तुंहिंजी इहा हवेली ॼाणे। जख्म तमाम गहरो अथसि। ये दवा वठी अचोसि। डॉक्टर साहब टंग भगल त कोन अथसि न? हॾे जो बचाव थी वियो अथसि। घणा ॾींहं आराम जी ज़रूरत अथसि? कोई बि महीनो। डॉक्टर साहब महीनो मजू अॻे हिकु जॻह ते विहण किथे थो अचे। मजू मां डॉक्टर साहब खे अॻिते करे अचां। ठीकु आहे अचो डॉक्टर साहब। एतिरो तकलीफ़ छो थी करे? काठी उहा पाण करे ईंदुसि। हई अता इन में कहिड़ी ॻाल्हि आहे? सॼो ॾींहुं वेही वेही बेज़ार थी थी पवां। ॿ टे काठियूं करे आयसि ॿियो वरी छा कयूं? चाची मूंखे ॿुधाईं मां बि गॾु हलां हा। न तुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत कान्हे को। छो त छो न वीचारी घर खां ॿाहिरि निकिरे? ओदी तूं इहो ॻाल्हि न कर त भलो आहे। छो भाउ कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंखे बि नथो ॿुधाई। चाची अबे खां पुछदी आहियां त कंदो अजायूं ॻाल्हियूं। हाओ मां अजायूं थो ॻाल्हियूं करेसि बाक़ी तूं सजायूं थी ॻाल्हि करेसि। चयो अदा हाणे कावड़ के छॾ। इहो ॿुधाए चांहि ढुक पींदे ठाहे अचां? वाह जो चांहि पियो
करे वठ करे वठ ॿुधींदी न चांहि जे लाइ कीअं चयसि हा यार अच नहीं पिया वो बाबा साईं वही वरी छा रख पेरन दे सवाल मासी चइबो त जे भॼी जान बचाई पर मूं सोचण जी ॻाल्हि आहे हुननि वटि बंदूकूं आहिनि ऐं असांजा हथ ख़ाली आहिनि हुननि जे बंदूकनि जे जवाब में असां हुननि खे पत्थर हणंदासीं छा सिर बचाइण सुनत आहे हींअर डरण जी कर हलो बाबा साईं हलो महमूद हथे खाली न हाँ सदर लगे थो त ये जेल मां आजाद थी आया हूंदा पोइ छा सलाह थी वरी अहिड़ो मौक़ो न मिलंदो पोइ देर न कर दी मां कोरमा खाइण कोन वियोसि पर तूं न हिते वेहण नथी दी आखिर मां काॾे वञा ओ मां हाणे तो माफ़ी वठण आया हूं मां थी चवां बुआ चिबरा तू विच में टपो न दे त बनाए न बई टंगू ओ मां ओ मुंहिंजी जीजा मां तोखे छा कयो आहे जो तुंहिंजी मुंहिंजे मथां कावड़ लहे ई कान थी छा कयो थई अरे तो मुंहिंजे भाउ खे हद हराम करे छॾियो आहे हद हराम हूअ वरी कहिड़ो कमाईंदो हो पहिरां बि अहिड़ा ई प्रकार हूंदा हुआसि बोलो मां तुंहिंजी चङाई कया हाँ तूं वरी मुंहिंजी बुराई थो करी तूं जो रह सघो पादर खराया पो हाँ तूं वरी मूंखे अधीअ खां पादर खाराइण जे चक्कर में ज़ाहिर आहे हिसाब त बराबर कबो न हाणे छॾियो इहे शरारता न त ॿिन्ही जो अहिड़ो असर कंदसि जो न हिन दर्जा रहंदव न हुन दर्जा माफ़ी मड़े माफ़ी अदी हाणे घणो क्रोध न कर जे रण ॾी थी त रण ॾे न त कया पोयां पैर खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा तोखे हिते रहण खां मां कोन थी झलिया पई पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जे हिते रहंदे त कम कार करणो पवंदी बाक़ी हे हराम जा टुकर खाइण कोन ॾींदी सैं ॿुधी छॾ अदी केड़ो तू थी कमाई हां रेस बहादुर अन ॾिए थो 50 छोकरियूं थियूं जे मुंह न बगिरे आया हां तो उहे हराम जा टुकर थिया सॼी उमिरि इहो रेस कोन खाराईंदो अदा ऐं न वरी तूं ई इन पिन जे टुकरनि में तारा अटकाए वेहो कमाईंदो मुंहिंजी मड़े कमाईंदो हिनखे मां बहादुर खान जी ताक़त ते बिहारियां जीअं ई पघार मिलंदसि अची रखंदो तुंहिंजे हथ ते बस नी ॾिसां थी त केतिरी दौलत थो कमाए पियो नोट कमाए आणींदो वाह दिलावर खान वाह हे तो केड़ो मोहब्बती माण्हू आहे जो पंहिंजनि खे माफ़ न करे सघे त पोइ ॿियनि सां कहिड़ो इंसाफ़ कंदे पहिरियों तूं मोहब्बती हुए
पर हाणे नाहे दिलावर नाहे। सकीना न जान तो मुखे छा थी वियो आहे। मुझे अंदर जे क्रोध मुखे अंदरा ही अंदरा जलाए राख करे छड़ियो आहे। अञा भी वक्त अथी, तू पाण के संभाले सघे तो पाण के। तू जेकॾहिं तू जिद छड़ी ऐं मुझो साथ दी ऐं हिक ज़ाल होने जो फर्ज अंजाम दी तो मां वरी मोहब्बती माण्हू बणिजी सघां थो। मुझे अंदर में जेका क्रोध जी बाहि भरे थी सकीना, मां उनखे विसाए सघां थो, पर ॾिस इन लाइ मूंखे तुंहिंजो साथ घुर्जे। साथ मूं त तोसां हर वक्त साथ निभायो आहे ऐं हाणे भी साथ निभाइण लाइ तैयार आहियां, पर तूं मूंसां हिकु वाइदो कर। ॻाल्हि कर सकीना, ॻाल्हि कर। मां पंहिंजे अंदर जो शैतान माण लाइ हर कदम खणण लाइ तैयार आहियां। छा तूं मुंहिंजे भाउ सोढे खे माफ़ करे सघे थो? न सकीना, न, कॾहिं बि न। पोइ तुंहिंजो अंदर जो शैतान तोखे कॾहिं भी मोहब्बती माण्हू थियण न ॾींदो। या अल्लाह, या अल्लाह, ही कहिड़े इम्तिहान में विझी पियो। तोखे हर इम्तिहान मां गुज़रणो आहे। हर इम्तिहान में गुज़रंदुसि, पर सभ खां पहिरीं मां पंहिंजी वॾी में वॾी ग़लती उनखे सुधारण चाहियां थो। कहिड़ी ग़लती? मूं सोणीअ खे हिन हवेलीअ मां कढी वॾी ग़लती कई आहे ऐं हाणे सभ खां पहिरीं मां सोणीअ खे हिन हवेलीअ में आणण थो चाहियां। हिन हवेलीअ में खाना मूं तुंहिंजो को बि गुनाह न कयो आहे।